जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त मौजूद आया ठट्टे में जैसे तो वफ़ाक़ी हुकूमत एक हफ़्ते के अंदर 60 रुपया पेट्रोल जो है सो वधाए छो। जी पेट्रोल की इन वक्त की कीमत है 210 रुपया है, जैसे करे रिक्शा ड्राइवर सुजुकी ड्राइवर टैक्सी ड्राइवर तमाम परेशान हैं। उन दाऊं अचो तो उन ॻाल्हि ॿोल करूँ तो उन इन हवाले से छा मौक़िफ़ है? इमरान खान साहब उनके नओं पाकिस्तान ठाई अड़े मौजूदा जेके हुकूमत नवाज शरीफ शहबाज शरीफ आयो इहो तो हुन खां वधीक जेको सो महंगाई उन करे छॾी आहे। उन करे ग़रीब माण्हू ॿ वेले जे मानीअ लाइ परेशान आहे। उन करे असीं चऊं था त महिरबानी करे ही पंहिंजी जेकी सियासत आहे इन सियासत खे छॾे थोरो ग़रीबनि जी ॻाल्हि करियो था त ग़रीबनि खे जेको पेट्रोल ऐं महांगाई जेसी कंट्रोल न कंदा तेसी ग़रीब त ही जी नथो सघे। हिकिड़ी हुकूमत ते ॿी शाम त असां मथां किरी पेट्रोल एतिरो महांगो करे मूं गाॾी हिकिड़ी जॻह बीहारे घर मतिलबु 8 रैलियूं थी मैं रैली में जहाँ पंध पियो हलां हाशियूं जा रक्शे जा इहो बीठो स्टॉप ते हाँ छा करे केॾा वञूं केरु ॿुधण वारो कोन्हे। तो बस हुकूमत जहिड़ी ईंदी असां लाइ ओड़ी आहे, पर पहिरियां अञा कुझु इमरान खान पुछड़ो पर हुन खां वधीक पुछड़ हे आया। पीपल्स पार्टी छा भी करे जो पीपल्स पार्टी छा कुछ कोन कंदी, छा कंदी उनके तो सिंध हुकूमत में सोचणो न सिंध हुकूमत माना असांजी बेड़ी ॿोड़ी आहे। असीं खां पंजाब जो हीअं पंजाब हीअं इमरान खान ख़राब है वो असां पाण जो ई ख़राबु आहे, पर जॾहिं मोचड़ो लॻो हाँ चवंदा न माना अहिड़ो VIP आहे। मुतालबो इहो असांखे पंहिंजो तेल सस्तो करे ॾिन, ठीकु आहे उहो अञा कुझु बहितर हो त हीअ त रिक्शा पहिरियां हितां वठंदा गुलबार हालत में 100 रुपया, हाणे 2800 रुपया ॾियो हिकिड़ो किलोमीटर पहिरियां 100 ज़ुल्म हाणे 2800 रुपया, ठीकु आहे। हाँ छा कंदे आयल महांगो पेट्रोल महांगो वरी घर राशन वठनि ॿिन्ही में ग़रीब कंदा न, छा कंदा जरा हिन ॾोह न आहे। अवा यार हाणे असांजो को घटि ई कोन्हे वञण जो, केॾांहुं वञूं छा करियूं छा न करियूं असां सोची बेज़ार थी आहियूं। एॾी त महांगाई थी वई आहे, एॾी महांगाई थी आहे। अॻे चवंदा हुआ इमरान खान ईअं कयो फलाणो ईअं कयो फलाणो अवा इमरान खान त हुयो गरक थी, पर हाणे त असांजा पंहिंजा आहिनि। सो बाबा अहिड़ो कमु करे छॾियो, हाणे हिकिड़ो टाइम अटो वठी वञूं ॿियो छा अटो वठी नथा सघूं। हिकिड़ो गिराक पैसेंजर असां सां चढ़े 100 ॻाल्हियूं असांखे ॿुधाए थो त असीं छा करियूं। तेल महांगो थियो चए थो तेल महांगो त असीं छा करियूं। हिकिड़े हफ़्ते अंदर घणो तेल वधायो आहे? हिकिड़े हफ़्ते जे अंदरि 60 रुपया, बल्कि हफ़्ते खां बि घटि 3 ॾींहं जे अंदरि 30 रुपया पहिरीं वधिया, 3 ॾींहं खां पोइ वरी 30 रुपया वधिया, सो बि अचानक। अॻे हुकूमत ईअं चवंदा हुआ सिमरी मोकिलियो आहे पास थिए न थिए, त हिननि न सिमरी मोकिली न बि सुबुह जो वञूं पंप ते चवंदा हल घणा 210 रुपया असीं छा कमाईंदासीं। तेल जे मथां परेशान आहियूं असीं सभु हिते माना हे ॾिसो था सभु लेबर हिते सॼो ॾींहुं काड़े में सड़े पियो, गाॾियुनि में केरु चढ़ण जे लाइ तयारु न आहे। 210 रुपया लीटर तेल लॻो पियो आहे, 100 रुपया किलो अटो लॻो पियो आहे। हिन गवर्नमेंट माना असांखे पोइ ठाहे छॾियो न। असांजे लाइ उहा हुकूमत सही आहे जेको हिननि शयुनि खे मेंटेनेंस खे बराबरि रखे, जेको माण्हू वठी सघे, को ग़रीब बि वठी सघे अमीर बि वठी सघे। हिते त चवनि था ग़रीबनि खे ख़तमु करियो, माना हू त सिस्टम ई कोन रहियो आहे न। हाणे सुबुह खां वठी गाॾी बीठी वञे, कंहिं 100 कमायो कंहिं 150 कमायो, कंहिं पैसेंजर अचे थो त वेहण जे लाइ तयारु अचे थो। बाबा हाणे तेल महांगो त असीं छा कंदासीं। 210 रुपया पेट्रोल आहे, 150 रुपया किरायो आहे, हुन ते बि माण्हू विढ़नि पिया, को फ़ाइदो न आहे। असांजो इहो ई मुतालबो इहो ई आहे त बाबा तेल खे घटि कयो वञे ताकी इहे असां जहिड़ो लेबर ग़रीब तबिको जेको आहे थोरो ख़ुशहाल रही सघे। अॼुकल्ह जेको पेट्रोल जे वधाइण जे करे जेको असांजे मुल्क में माहौल पैदा थियो आहे उहो इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे असां अवाम हिन चैनल जे ज़रिए हिकिड़ो पैगाम ॾियूं था ऐं उनखे पुरज़ोर मुतालबो था करियूं त महिरबानी करे जेके पेट्रोल जी क़ीमतूं आलमी सतह जी क़ीमतुनि खे ॾिसी वधाई वियूं आहिनि। असां उन हवाले सां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहियूं था असांजो मुल्क हिकिड़ो ग़रीब मुल्क आहे। इन मुल्क में एतिरो महांगो पेट्रोल नथो बर्दाश्त करे सघिजे, जंहिंजे करे अटा अन्न ऐं खाधे जूं ॿियूं वापराईंदड़ शयूं तेल वग़ैरह सभु चढ़ी विया आहिनि। इन लाइ असांजो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे हिकु दफ़ो वरी ॿीहर मुतालबो था करियूं त महिरबानी करे पेट्रोल जी क़ीमत खे घटाए करे असांजी आवाम तां ही बोझ हल्को कयो वञे।
ड्राइवरनि जो ॻाल्हियूं ॿोलियूं तव्हां ॿुधियूं त हुननि जो इहो चवणु आहे त जीअं पेट्रोल ऐं डीज़ल में इन रेट में इज़ाफ़ो थियो आहे उन खां पुठियां किराएदार असां वटि अचणु घटिजी विया आहिनि। हिन वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे जीअं त पेट्रोल ऐं डीज़ल जो रेट जेको आहे उहो घटि कयो वञे ऐं तीअं जीअं असां पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र जेको उहो करे सघूं। हकनवाज चांडियो, जेकब न्यूज़, ठट्टो।